वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पोइ ते पियल मुल्क बि असां खां अॻिते निकिरी विया आहिनि। 75 साल गुज़रे विया पर अॼु बि हिक ई दायरे में हली रहिया आहियूं। सियासतदान हुजे या इदारा, आम माण्हू पंहिंजे मुस्तक़बिल बाबति पुछी रहियो आहे। इस्लामाबाद में वकीलनि जे कन्वेंशन खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त बोर सबबि पाकिस्तान में वॾी तबाही आई आहे ऐं तमामु घणो नुक़सान थियो आहे। जेकॾहिं बोर न बि अचे हा तॾहिं बि पाकिस्तान में मुआशी सूरतहाल चैलेंजिंग हुई। बोर मुआशी सूरतहाल खे वधीक ख़राब कयो आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त पाकिस्तान डिफॉल्ट जे वेझो हो। मौजूदा हुकूमत भरपूर कोशिश करे मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। बलूचिस्तान में पीअण जो पाणी हिक चैलेंज बणिजी वियो आहे। लखे माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बलूचिस्तान में बोर अञा बि तबाही मचाए रही आहे। शहबाज शरीफ़ चयो त हिन भेरे पाकिस्तान में जेका तबाही आई आहे उहा कॾहिं बि नाहे ॾिठी। महांगाई बि पंहिंजे उरूज ते आहे। मुआशी अदम इस्तेहकाम खे कंहिं हद ताईं कंट्रोल करे वरितो आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं नज़रिए दरियाफ़्त कयो वियो। अदलिया जी बहाली लाइ तहरीकूं हलायूं वयूं। 75 साल गुज़री विया आहिनि पर अॼु बि उन दायरे में हली रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त गुज़िरियल हुकूमत IMF मुआहिदे जी पासदारी न कई। पाकिस्तान डिफॉल्ट जे वेझो हो पर मौजूदा हुकूमत मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। पाकिस्तान में बोड ऐं बरसात सबबि 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि जी बहाली लाइ मौजूदा हुकूमत ॾींहं राति कमु करे रही आहे।